हेल्थ मुलाज़िमनि जे गॾियल जॉइंट एक्शन कमेटी JAC जे सिंध जे ॾिनल कॉल ते ॿिए मरहले में अॼु 5 ॾींहं बि सिविल अस्पताल दादू OPD जो बाइकाट कयो। जॉइंट एक्शन कमेटी दादू जे अॻवान डॉक्टर एहसान अली पंवर, राजा रफ़ीक पंवर, इम्तियाज़ अहमद चांडियो ऐं ॿियनि चयो त सर्विस स्ट्रक्चर हेल्थ प्रोफेशनल अलाउंस समेत ॿिया जाइज़ मुतालबा सैयद नासिर शाह जी सरबराही में जुड़ियल कमेटी हेल्थ मुलाज़िमनि जे इत्तेहाद जे अॻवाननि तरफ़ां ॾिनल चार्टर्ड ऑफ डिमांड के तस्लीम कंदे हल करण जो यकीन ॾियारो हो, पर 4 महीना गुज़रण बावजूद मुतालबा हल न थी सघिया आहिनि। मजबूर थी एहतजाज कयो आहे। जल्द जाइज़ मसला हल करे सेहत खाते में कम कंदड़ मुलाज़िम मां फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। सेक्रेटरी हेल्थ सिंध DHQ दादू जे MS डॉक्टर अज़ीज़ुल्लाह मज़नानी सां बदकलामी कंदड़ ऐं मोतमार धमकिन ॾींदड़ डॉक्टर दानियल अब्बासी नौकरी तां बरतरफ़, नोटिफिकेशन जारी। DHQ दादू जे MS डॉक्टर अज़ीज़ुल्लाह मज़नानी के मोतमार धमकिन ऐं बदकलामी कंदड़ खिलाफ़ DHQ अस्पताल दादू जे MS जी फरियाद ते A सेक्शन थाने ते FIR दाख़िल कराए छॾी ऐं दादू में ओधर बंद है। चांहि जा पैसा घुरण तां लगारी जमाली बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो, 10 ॼणा ज़ख़्मी, 2 मरणींग। सब्ज़ी मंडी वटि चांहि जे होटल ते ओधर ते चांहि जा पैसा न ॾियण तां जमाली बिरादरी जे माण्हुनि जो लगारी बिरादरी मथां डंडनि, सिरोटनि ऐं लठियुनि जो वसकारो, 10 ॼणा ज़ख़्मी। होटल मालिक हिमत लगारी पारां चांहि ओधर ते न ॾियण तां धुरनि में झेड़ो थियो आहे ऐं दादू उमेराबाद चांडियो जे 3 गरबातिन ॾाॾे करमुल्लाह चांडियो, वालिद मुख्तियार चांडियो, चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेराबाद चांडियो केस जे फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुची वई। इल्ज़ाम में ठहियल MPA भाइर सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान चांडियो बि अदालत में पेश थिया। केस में गिरफ़्तार जवाबदार अली गुहर, मुर्तज़ा, ज़ुल्फ़कार, सिकंदर चांडियो इन वक़्त जो SHO करीम चांडियो खे पुलिस अदालत में पेश कयो। ॿुधणी दौरान अदालती अहाते अंदर ऐं ॿाहिरि सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। दादू आल पाकिस्तान कोराई ताज जो इजलास ज़िलई सदर अली असगर कोराई जी निगरानी में कोराई हाउस दादू में थी गुज़रियो। इजलास में आल पाकिस्तान कोराई ताज जे मुख़्तलिफ़ हंधनि खां आयल कोराई बिरादरी जे नेक मर्दन यूनुस कोराई, यूसुफ कोराई, छुटल कोराई ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई ऐं मुतफ़िक़ा तौर पुरानी बाडी के ख़त्म करे नई बाडी सरपरस्त आला जमशेद खान कोराई, ज़िलई सदर असगर अली कोराई, साईं मोहम्मद यूनुस कोराई ऐं ॿिया उहिदेदार चूंडिजी विया।